तॾहिं पिया चवनि अल्लाह ईअं कोन चयो ऐं मुंहिंजा परवरदिगार आलम हिदायत अता कर या उमर खे या अबू जहल खे, पर चवनि पिया इज़्ज़िल इस्लाम, ओ मुंहिंजा परवरदिगार आलम इस्लाम खे कुवत जी ज़रूरत आहे, इस्लाम खे ताक़त जी ज़रूरत आहे। इज़्ज़िल इस्लाम, इस्लाम खे ग़लबो ॾे, इस्लाम खे कुवत ॾे, इस्लाम खे ताक़त ॾे। बे उमर बन अल ख़त्ताब, मके पाक में वॾो जोधो जवान आहे जंहिंजी मके पाक जे अंदरि हाक आहे, ख़त्ताब जो पुटु आहे, उनजो नालो उमर आहे। उहो उमर ॾे या हिशाब जो पुटु अबू जहल ॾे, परवरदिगार आलम इन्हनि ॿिन्ही मंझां हिकिड़ो महबूब मुहम्मद जो ग़ुलाम बना। बुलंद आवाज़ सां रिंद साहिबो सच ॿुधाइजो, हबीब जी ज़ात बाबरकात नाला घणा ॿुधाया? ॻाल्हाए बुलंद आवाज़ सां, घणा? इज़्ज़िल इस्लाम बे उमर बन अल ख़त्ताब औ बे अबी जहल बिन हिशाम। मुंहिंजा प्यारा दोस्तो, आलमन लिखियो आहे त मुंहिंजे हबीब जे ज़ात बाबरकात बनल आंदा ऐं उन्हनि मां हिकिड़े जी घुर कयूं। इंतिखाब अल्लाह कयो, मतिलबु छा हो? ॿिन्ही जो घुर छो कोन कयूं? मुंहिंजा प्यारा दोस्तो, दुनिया जे अंदरि मुंहिंजे प्यारे नबी ॿुधायो लोगो जेके महबूब मोहम्मद जा ग़ुलाम बनिया उन्हनि जो इंतिखाब मोहम्मद कोन कयो आहे, मोहम्मद जे अल्लाह कयो आहे। बुलंद आवाज़ सां मुझे नबी द बनाला बुधाया, मुझा परवरदिगार आलम उमर दे या अबू जहल दे रब पाक जी ज़ात बाबरकात इंतखाब करे हज़रत उमर के मोहम्मद जो ग़ुलाम बनायो। रब ऐलान कयो, ओ दुनिया में रहन वारो मोहम्मद जे ग़ुलामन जे खिलाफ ज़बान दराज़ी न कजो, महबूब जी ज़ात बाबरकात जे ग़ुलामन जे खिलाफ ग़लत ज़बान इस्तेमाल न कजो। ये मुझे हबीब जी ज़ात बाबरकात जा सहाबा इकराम ये पाणे कोन आया, मुझे महबूब पान पंहिंजा सहाबी को न बनाया, मुझे महबूब जी ज़ात बाबरकात खे मूं अल्लाह चूंडे ॾिना। बुलंद आवाज़ सां अबू बकर चूंडियला, हज़रत उमर चूंडियला, हज़रत उस्मान गनी चूंडियला, अली हैदर करार चूंडियला, हज़रत बिलाल चूंडियला, हज़रत उमर हज़रत अब्बास चूंडियला। मुझा प्यारा दोस्तो, मक्के वारा चूंडियल हन, मदीने वारा चूंडियल हन। मुझा रिंद भा अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे जॾहिं मुहर्रम जो महीनो चालू थिए थो, लौलाक जे सरदार महबूब मोहम्मद जी ज़ात बाबरकात जे ग़ुलामन जे ख़िलाफ़ ज़बान दराज़ी के वञे थी। मुझा प्यारा दोस्तो, याद रखो अल्लाह जी ज़ात जो कसम आहे, ये महबूब मोहम्मद जी ज़ात बाबरकात जा ग़ुलाम हा जिन जो मक़ाम हिन क़ुरान पाक में मुझे अल्लाह पाण बयान कयो आहे। बुलंद आवाज़ सां तॾहिं त मुंहिंजो हबीब वेठो, सहाबा इकराम जे अंदरि खोलियो रिवायत जा किताब, मुंहिंजे हबीब जे ज़ात बाबरकात उतर नज़र कई, ॾखिण नज़र कई, ओलह ओभर नज़र करे उते मुंहिंजे हबीब जे ज़ात बाबरकात ॿ जुमला इरशाद फरमाया, इन्नल्लाह 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 इख्तारनी वख्तारली अस्हाबी। बुलंद आवाज़ सां वरी बि बुलंद आवाज़ सां मुझे हबीब जी ज़ात बाबरकात सहाबा इकराम जी नज़र कई। हे हज़रत अबू बकर वेठो वा, हो हज़रत उमर वेठो वा, हो हज़रत उस्मान वेठो वा, हो हज़रत अली वेठो वा, हे हज़रत बिलाल वेठो वा, हो हज़रत अब्दुर्रहमान इब्न औफ वेठो वा, हो हज़रत तलहो वेठो वा, हो हज़रत ज़ुबैर वेठो वा। मुझे हबीब जी ज़ात बाबरकात उन जाइ ते ऐलान कयो, ओ मूं ते कलमे पढ़ण वारो, इन्नल्लाह 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 इख्तारनी, पक्की ॻाल्हि आहे, यकीनी ॻाल्हि आहे, ओ दुनिया में रहण वारो मां महबूब मोहम्मद अल्लाह जे ज़ात बाबरकात जो चूंडियल आहियां। मुंहिंजे रब पाक जे ज़ात बाबरकात मोहम्मद खे चूंडे मोकिलियो आहे। बुलंद आवाज़ सां सारा नबी आया, आदम नबी खां ईसा रूहुल्लाह तोणी नबीयन में रब्बुल आलमीन चूंड करे आमना जे लाल, हुसैन जे नाने, फातिमा जे अबे महबूब मोहम्मद करीम खे मोकिलियो। पाण फरमायो, ख़बरदार मां ख़ाली चूंडियल न आहियां, मुंहिंजे ग़ुलामन ॾे नज़र कयो। हे मुंहिंजा ग़ुलाम, आमना जे लाल फरमायो, वक़्तारली अस्हाबी,
सहाबी। रब करीम जो महबूब तोखे तो चूंडिया थो पर जेके तुंहिंजा गुलाम बनाईंदुसि, जेके तुंहिंजा सहाबी बनाईंदुसि, जेके मुंहिंजा प्यारा नबी तुंहिंजा रफ़ीक बनाईंदुसि, उन्हनि खे बि मां अल्लाह ताला जल जलालो चूंडे तो महबूब मोहम्मद ॾे मोकिलियां थो। मोहम्मद तूं बि चूंडल तो मोहम्मद जा गुलाम बि चूंडियल। बुलंद आवाज़ सां रिंद साहिब नचे जो ख़बर कान हुई, तुझी मर्जी आ एक झंडो न लगा 50 झंडा लगा, का परवाह काने का एक ॾिहाड़ो न पर सॼो साल मातम कर, पाप का परवाह काने पर अल्लाह जो नालो थी। मोहम्मद जे गुलामन जे ख़िलाफ़ न ॻाल्हा, अबू बकर जे ख़िलाफ़ न ॻाल्हा, हज़रत उमर जे ख़िलाफ़ न ॻाल्हा, हज़रत उस्मान जे ख़िलाफ़ न ॻाल्हा, हज़रत अबू सुफियान जे ख़िलाफ़ न ॻाल्हा, न तो क़यामत वारो मैदान हूंदो, महबूब मोहम्मद जो हथ होंदो तुझो गिरबान होंदो, न छड़ाए सघंदो कोई मता चवे कह बुधायो कोन हो। मुझा पैरा दोस्तो अल्लाह जी ज़ात जो कसम खणी जमा थो, हज़रत इमाम हुसैन जो नालो वठी, हज़रत अहल बैत किराम जो नालो वठी उन जाइ ते बि महबूब जे गुलामन जे ख़िलाफ़ ॻाल्हायो थो वञे। या तर्जुमो करे तूं ॿुधा वरना मां तोखे ॿुधायां थो हिन क़ुरान में लिखियल आहे जेके मोहम्मद सां गॾु हा रब पा जी ज़ात बाबरकात हिन अज़मत वारे किताब में ॿुधायो आहे। मुझा प्यारा नबी ये मां अल्लाह जे फضल ऐं मुझे रज़ामत जा तालिबू हा। बुलंद आवाज़ सां ॾाढी तकलीफ़ तो ॻाल्हाए, मौलवी साहब भी वेठल आहे, टेम भी मुझो शायद ख़त्म आहे। बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। अल्लाह ताला जल जलालहू कुरान पाक जे अंदर ऐलान कयो मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन 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 मअहू अशिद्दाउ अलल कुफ्फार रुहमाउ बैनहुम रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्अन सुज्जदा तराहुम रुक्अन सुज्जदा यबतगून 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 फज़लन मिनल्लाहि व रिज़क़ाना सीमाहुम फी वजूहिहिम मिन असर सुजूद ज़ालिका मसलुहुम फित तौरात वल इंजील। बुलंद आवाज़ सां बुलंद आवाज़ सां मुझा प्यारा दोस्तो जंहिं जाइ ते मोहम्मद जो ज़िक्र उन जाइ ते मोहम्मद जे सहाबा जो ज़िक्र। सुभान अल्लाह। बुलंद आवाज़ सां या ग़लत तो चवां पढ़ी ॿुधायां। अल्लाह ताला जल जलाल फरमायो मुहम्मदुर रसूलुल्लाह, चओ तो सही सुभान अल्लाह। मुहम्मदुर रसूलुल्लाह तव्हां पढ़ंदा हो तुंहिंजो कलमो मुकम्मल कोन्हे जेसी तुणी मुहम्मदुर रसूलुल्लाह जो लफ़्ज़ कोन्हे। पहिरियां चवंदे ला इलाहा ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह। बुलंद आवाज़ सां भला हिकु दफ़ो पढ़ो तो सही, चओ बुलंद आवाज़ सां ला इलाहा। पढ़ो 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 ओ मुजाहिद के सवाब थींदो। तव्हां पढ़ो तव्हांजे कलमे जो भी सवाब वेंदो, तव्हांजो क़ुरान पाक जो हिन जाइ ते वेहण जो सवाब अॼु शिफ्ट थींदो। मुंहिंजा प्यारा दोस्तो अल्लाह जी ज़ात जो कसम आहे हुन अल्लाह जी ज़ात बाबरकात जे बने जे कब्र ते पियो नूर वसंदो जेसिं क़ुरान पियो पढ़बो। चओ बुलंद आवाज़ सां ला इलाहा जज़ाकुमुल्लाह। कौन मकान में है अल्लाह। बुलंद आवाज़ सां दुआ करो अल्लाह हिंदी उम्र में बरकत पैदा करे। कौन मकाम में है अल्लाह दोनों जहां में है अल्लाह। जाहिर बातिन है अल्लाह जाहिर बातिन है अल्लाह। अव्वल आखिर है अल्लाह अव्वल आखिर है अल्लाह। दोनों जहां में है अल्लाह। हसबी रब्बी जल्लल्लाह माफी कल्बी गैरुल्लाह। ला इलाहा इल्लल्लाह अगजत मुहम्मदुर रसूलुल्लाह।
चौधरी सुभान अल्लाह। असांजे नबी जो नालो चाहे मोहम्मद रसूलुल्लाह। अल्लाह ताला जल्ल जलालहु जो ज़ात बाबरकात फरमाओ, ओ मुझे हबीब ते कलमे पढ़ण वारो मोहम्मद मुझो रसूला, मोहम्मद मुझो पैगंबरा, मो अल्लाह जे ज़ात बाबरकात रिसालत खे महबूब मोहम्मद ते बंद कयो वा। मुझा मौला आदर कर रब जो तो वल्लज़ीना माअहू, उहे मुझे हबीब जा गुलाम जिते मुझे महबूब मोहम्मद सां गॾु हन। बुलंद आवाज़ सां त चओ, तर्जमो ॿियो ॿुधा मञण लाइ तयार आहियां, वरन हिन क़ुरान पाक में आहे ज़ाकिर खां तर्जमो करा, ज़वार खां तर्जमो करा, मुफ्ती खां तर्जमो करा, आलिम खां तर्जमो करा। मुंहिंजा पहिरियां दोस्तो ॿुधल आहियां ॿधल आहियां। अरब क़ुरान में थो चवे, अरब चओ त मुंहिंजा महबूब वल्लज़ीन माहू, उहे जेके महबूब मोहम्मद सां गॾु हन। चओ त सही सुभान अल्लाह। एकरा जिंदगी में गॾु हा। मुझो हबीब मक्के में हो, मक्के में गॾु, मुझो महबूब मदीने में हो, मदीने में गॾु। मुझा परिया दोस्तो महबूब क़याम में हो, क़याम में गॾु। मुझो हबीब रुकू में आ, रुकू में गॾु। मुझो महबूब सजदे में आ, सजदे में गॾु। मुझो महबूब हज़र में आ, हज़र में गॾु। मुझो महबूब सफ़र में आ, सफ़र में गॾु। मुझो महबूब जिहाद में आ, जिहाद में गॾु। पर हिकिड़ा उहे जिनजी यारी टुटी कान्हे का, महबूब जे ज़ात बाबरकात बजहान छॾियो, मोहम्मद जे ग़ुलामन बजहान छॾियो। पर जंहिं रोदे ते निगाह कर महबूब मोहम्मद सुतला, उते अबू बकर उमर बि सुतला। बुलंद आवाज़ सां जो वल्लज़ीन वल्लज़ीन माहू, ओ मुझा महबूब उहे खुश नसीब जेके मुझे महबूब मोहम्मद सां गॾु हन, जेरे बि गॾु जहान छॾण खां बाद में बि गॾु। रब जो तो वल्लज़ीन माहू, जेके मुझे हबीब जी ज़ात बाबरकात सां गॾु हन। अशिद्दाउ अलल कुफ़ार, ये काफ़िरनि ते सख़्त हन। रुहमा बैनहुम, पाण में रहमत दिलहन। रब जो तो तराहुम रुकअन सुजदा, जॾहिं रात वारे टेम ते ॾिसंदे आराम न कंदा। रात वारे टेम जे अंदरि सॼी रात मुंहिंजे रुकू ऐं सिजदे में हूंदा आहिनि। मुंहिंजा मौला छो ही थो ॿुधाए, यबतगून 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 फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना। बुलंद आवाज़ सां। ये मौलवी अब्दुल रऊफ़ जा शागिर्द न आहिनि, ये मुंहिंजा परिया दोस्तो कंहिं दुनिया जे कंहिं रिंद साहब, कंहिं खोखर साहब, कंहिं बिरही साहब जा शागिर्द न आहिनि। ये मुंहिंजे हबीब जे ज़ात बाबरकात जा शागिर्द हा। मोहम्मद महबूब मोहम्मद उस्ताद बि कामिल हो त शागिर्द बि कामिल हा। बुलंद आवाज़ सां। रब जो तो मुझा महबूब तो जो पढ़ायो ज़ाहिर न पर बातिन बि मूं अल्लाह उन जो संवारियो। मुझा नबी जेके तो सां गॾु वेठा, जेके तो सां गॾु उथिया, जेके तो सां गॾु हलिया, जिन तो सां गॾु निमाज़ूं पढ़ियूं। मुझा महबूब जिन तो सां गॾु जिहाद कयो, उन्हनि जो थो ऐलान कयां, ओ दुनिया वारो माण्हू चवंदा खिलाफ़त ते विढ़िया हा, इमामत ते विढ़िया हा, फिलाणे मसइले ते विढ़िया हा। अरब चो तो हिन में थो ॿुधायां मोहम्मद जा सहाबा कराम इक़्तिदार जा बुख्या न आहिनि। मुंहिंजा मौला छा जा बुख्या आहिनि? रब चो तो यबतगून यबतगून फज़लन मिनल्लाह, ये तलब था कनि अल्लाह जी ज़ात बाबरकात जो फज़ल व रिज़वाना। मथे ते टोपी कान हन, तुंहिंजी ग़ुलामी ॾिनऊं, पेरनि में जुती कान हन, तुंहिंजी ग़ुलामी ॾिनऊं, पेट बुखा होया, तुंहिंजी ग़ुलामी ॾिनऊं, बच्चा क़ुर्बान कयूं, तो मोहम्मद जी ग़ुलामी ॾिनऊं। मुंहिंजा प्यारा नबी मतिलब इहो हो त मन असांजो अलाह राज़ी थिए। बुलंद आवाज़ सां। सहाबा कंहिंजो इंतिखाबा जो अल्लाह जो, कंहिंजो इंतिखाबा मुझे हबीब जी ज़ात बाबरकात ॿ नाला घुरिया, परवरदिगार आलम या उमर ॾे या अबू जहल ॾे। रब चयो मुंहिंजा प्यारा नबी नाला तो ॿ ॾिना आहिनि, मां उमर जी कल्ब ॾे बि नज़र कई, अबू जहल जी कल्ब ॾे बि नज़र कयुमि। मुंहिंजा मिठा मोहम्मद तुंहिंजे शान मुताबिक़ अबू बकर ॾिठुमि, अबू बकर खे तो हज़रत उमर ॾिठुमि, उमर खे घुराए तो मोहम्मद जो ग़ुलाम बनायो।
दोस्तो वो ब टाइम हो हा तो उमर तलवार खणी मैदान ते निकतो महबूब जी ज़ात बाबरकात के शहीद कंदुस इनकलाब आयो रब चयो उमर तलवार खणी निकरण कम तुंहिंजो वा पर इहा तलवार मोहम्मद जे तरफा वहंदी अज तू वञी थो हज़रत महबूब मोहम्मद जी ज़ात बाबरकात जो तोखे गुलाम बनाईंदुसि करे जैन सौदे के लिए बाजार गए हम सौदे के लिए बाजार गए हम हाथ उसके बिके जिसके खरीदार गए हम सुभान अल्लाह तो तो सौदे के लिए बाजार गए हम हाथ उसके बिके जिसके खरीदार गए हम वाक़ियो तव्हांजो ॿुधल आहे हज़रत उमर तलवार खणी इनकलाब विच में आयो ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो हज़रत उमर दरवाज़े ते पहुतो दरवाज़े के दस्तक लॻो हज़रत हमज़ो अंदर आ महबूब उमर दरवाज़े ते बीठो बा तलवार हाथ में आ तव्हांजो वेरी आ तव्हांजो दुश्मन आ लौलाक जे सरदार जे अखियुनि मां पाणी वही आयो फरमायो ओए ऐ मुंहिंजा चाचा हमज़ा इफ़्तहिल बाबा इन्नी लअजिदु रीह ईमान उमर चाचा मुझा परा गुलाम दरवाजो खोलो महबूब मोहम्मद रब जे दरबार जे अंदर दुआ कया उमर दर ते बीठला ईमान जी खुशबू हादे उमर जी मां महबूब मोहम्मद के अची रही आ दरवाजो खोलो तमा के खबर आ हबीब जे ज़ात बाबरकात जी गुलामी में आयो अर्ज कई या रसूल अल्लाह हाथ बाहर कढो हाथ ते हथ रखी बैद करे महबूब जो गुलाम थियो ज़ोहर जे नमाज जो टाइम थियो मुझा परा दोस्तो महबूब जी ज़ात बाबरकात वुज़ू पे कयो सहाबा किराम वुज़ू पे कयो महबूब छा थींदो इबादत कबी नमाज पढ़बी आए अर्ज़ करण लॻो महबूब काबतुल्लाह ॾे हलजे उमर तोखे ख़बर आ अञा जमात थोरी आ अर्ज़ करण लॻो या रसूल अल्लाह या उमर अचे न हा जो उमर आयो वा त काबे जे अंदर नमाज थींदी सुभान अल्लाह तो जो महबूब हज़रत इब्राहिम दुआ कई ओहो जवान आयो जो काबे जे अंदर वही कुरान पढ़ाए काबे में नमाज पढ़ाए मुझा प्यारा दोस्तो मोहम्मद दुआ घुरी ओहो जवान आयो जे काबतुल्लाह जो दरवाजो खुलायो चो उमर उमर चो 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 बुलंद आवाज़ सां बस इशारा थियनि पिया हाणे बस थो कयां इरादो त इहो हो त हज़रत उमर खां पोइ हज़रत इमाम हुसैन जो मक़ाम ॿुधाइबो मुंहिंजा प्यारा दोस्तो पर आलिमपुर ते तमामु घणा आहिनि परे खां आया आहिनि मां त तव्हांजो मक़ाम इहा करे जुमे ते करे राति जो अधु मुजिब हलो कंदो आहे हिन जाइ ते पुॼबो आहे दुआ कयो अल्लाह ताला जल जलालहू तव्हां सां सभिनी जी हाज़िरी खे रब्बुल आलमीन पंहिंजे दरबार में